अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। तंहिंखे कीअं विसारा, तंहिंखे कीअं विसारा, जिंद जान ते तवारा, जिंद जान ते तवारा, जंहिंमें ॾिनी मूंखे पींघे में मावलोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सोनिया जितेंद्र गुंडियाल आहे। मां 9वीं दर्जे में पढ़ंदी आहियां। मां महाराष्ट्र जे जिले अमरावती में रहंदी आहियां। ॿोलियूं त अलॻि अलॻि तरीक़नि जी हूंदियूं आहिनि, पर हुननि मां हिकु सुहिणी मिठड़ी प्यारी ॿोली जो नालो आहे सिंधी। सिंधी भाषा ऐं सिंधी संस्कृति हिन दुनिया जी सभ खां पुराणी में पुराणी भाषा ऐं संस्कृति आहे। असांखे फ़ख्रु हुजणु घुरिजे कि असां हिकु सिंधी आहियूं। अॼु जे हिन दौर में केतिरा ई सिंधी अहिड़ा आहिनि जेके सिंधी ॻाल्हाइण ते छा पंहिंजे पाण खे सिंधी चवण में बि पंहिंजी शान जे ख़िलाफ़ सम्झनि था। हेमू कालाणी जहिड़े महान सिंधी योद्धा ने हिन देश जे का पंहिंजी कुर्बानी ॾेई छॾी। संतनि में संत साईं सितराम दास साहिब, अमर शहीद साईं कंवरराम साहिब, बाबा हरदास राम साहिब, बाबा गेलाराम साहिब, संत गोविंद राम, साधू वासवाणी, स्वामी लीलाशाह जहिड़े महान सिंधी सूफ़ी संतनि असांखे सच जी राह ते हलणु सेखारियो। असांखे पंहिंजे घर में या अगरि कोई ॿार सिंधी मिले त सिंधी में ॻाल्हाइणु घुरिजे। असांखे पंहिंजी पीढ़ी, नवी पीढ़ी ॿार बचड़नि खे सिंधी लिखाइणु, पढ़ाइणु ऐं चवणु सम्झाइजे। अॼु जे हिन दौर में असां कहिड़ी बि फील्ड में वेंदासीं त असांखे सिंधी अॻियो ई मिलंदा। मिटी खे सोन ठाहिनि था सिंधी त आंधी में जोत जॻाइनि था सिंधी। कहिड़ी बि फील्ड में वञूं, केरु डॉक्टर त केरु इंजीनियर, केरु CA त केरु वकील, हर केरु पंहिंजो योगदान ॾींदो आहे ताकी असांजी सिंधी भाषा जुगाजुग क़ाइमु रहे, ताकी असांजी सिंधी भाषा अॻो हले, अॻो वञे, हिन देश जी न हिन दुनिया जी सभ खां सुठी, मिठड़ी ऐं सुहिणी भाषा रहे। असांखे पंहिंजे इष्ट देवता झूलेलाल साईं जा गुण ॻाइणु घुरिजनि। असांखे पंहिंजा सिंधी वार त्योहार सिंधी तरीक़नि सां मल्हाइणु घुरिजनि। असांखे पूरे देश जा सिंधी गॾु मिली सिंधी संस्थाऊं ठाहिणु घुरिजनि, अलॻि अलॻि प्रोग्राम रखणु घुरिजनि ताकी असांजी प्यारी, मिठड़ी, सुहिणी सिंधी भाषा जुगाजुग क़ाइमु रहे। जय झूलेलाल।